साथियों अस्सलाम वालेकुम। लतीफ़ सरकार जो सुर यमन जो एक बैत खणी हाज़िर आहियां। साईं चवनि था त सिर जो सॼो सजणे भर भेॾीअ ॾेई कान करंगर कपियो पखन सिर पेही जेरा जिगर बुकियूं पासाड़ा ॿेई वेजनूं वेई थी वहिणी सजणे। पहिरीं हिन जे कुझु लफ़्ज़नि ते अचूं। सिर लफ़्ज़ जी माना मथो, चोटी या छेड़ो। ॿियनि लफ़्ज़नि में सॼो कान जो जेको हुनखे अंदरि ईअं चुभी वञण जो ॿाहिरि निकिरण जी रीति न रहे। सञण मञिया शिस्त ॿधणु निशानूं करणु। भर मञिया भराव ॾियणु। भराव ईअं ॾिबो आहे जो जेको तीर हणंदो आहे न को शिकारी कंहिं जानवर खे बि, त उहो हिकिड़ी टंग जेका आहे सा बंदि करे ऐं ॿिए टंग ते जेको सो घोड़ो उभो करे पोइ शिस्त मञींदो आहे। ऐं भेॾी माना कराईअ जो ठूठ वारो हॾो। कान माना तीर या बाण। कनघो बदन जो हॾो पुठनि वारो जंहिंमें पासराटियूं वग़ैरह बि थियनि थियूं। कपियो माना वॾिजी वियो। वेजनूं माना हकीमनि तबीबनि जे पहुच खां ॻाल्हि ॿाहिरि थी वई। ऐं वहिणी माना मोहताज या हथ वस थी वई, ॿिए जे आधार थी वई, पिरीअ जे आधार थी वई। छो त इलाजु न वटि आहे। सॼो सरकार लतीफ़ वटि इश्क अहिड़ी ज़ात आहे जा मयनि मतारनि पहलवाननि थोरे अक़ुलमंदनि खे बि इम्तिहान में विझंदो आहे, आयो आहे। मजाज़ी हुजे इश्क या हक़ीक़ी, पर मुर्शिद लतीफ़ चवनि था त पहिरीं काती पाए पोइ पुछिजे पिरतणो। इश्क इन लाइ कोन्हे त तव्हां जेके ऊच नीच खे बि ॾिसो, पंहिंजे नफ़े नुक़सान खे बि ॾिसो ऐं अलाए जे कहिड़ो हाल थिए इहो न सोचणो आहे, बसि धूपार थियणो आहे। ऐं करे त फरमाईंदा त जेको तीर महबूबनि नज़रनि जे ज़रिए कशे ईअं चिटे हयो सो सिधो वञी आशिक़ जे सीने में लॻो ऐं संदसि पासराटियूं जेरा जिगर बुकियूं उन्हनि खे ईअं घायल कयो जो हाणे कंहिं बि वेझे तबीब हकीम जे इलाज जहिड़ी हालत रही कोन्हे। हू बसि सजणनि जे ई बिले थी वियो आहे जो इश्क जो दारू दरमल सवाइ सजण जे महबूबनि जे ॿिए कंहिं वटि आहे त कोन न। जे लतीफ़।